इज़त जो ख्याल पाण खे करणु घुरिजे। पाण खे जीअं इज़त वारो आहे सो अहिड़ियूं हरकतूं न कर जो तुंहिंजी इन ज़री हरकत जे करे लखनि ऐं करोड़नि जी इज़त लही वञे। रब पाक हर इंसान खे इज़त ख़लक़ी आहे। इंसान पंहिंजी इज़त खे पाण मिटी में विझंदो आहे। मुंहिंजा सुहिणा, कंहिंखे छा ताक़त आहे जो केरु कंहिंजी इज़त खे मिटी में विझंदो। यादि रखो इंसान, पंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखो। अल्लाह जो कसम लखनि ऐं करोड़नि जी अथव। गुस्से में अची बि पंहिंजा लफ़्ज़ उहे ॻाल्हायो जो अॻिलनि जे अंदर खे घाव न कनि। तव्हां गुस्से में अची बि लफ़्ज़ अहिड़ा कढी वेंदा आहियो जो ख़बर न पवंदी अथव त बाद में तव्हांखे ई तकलीफ़ मिलंदी आहे, तव्हांखे ई परेशानी थींदी आहे, तव्हांखे ई अज़ियत थींदी आहे। अहिड़े क़दम खणण खां पहिरियों इंसानु सोचे, वरी चवंदो हूंदो त यार उन वक़्तु असांखे बर्दाश्त नथो थिए। अरे बाबा, इहो ई त इम्तिहान आहे बर्दाश्त करण जो। इहो ई त इम्तिहान आहे। पेर में इंसान खे कोको लॻंदो आहे त इहो ईज़ा बर्दाश्त कंदो आहे। हादसो थींदो आहे त इहो ईज़ा बर्दाश्त कंदो आहे। मोटरसाइकिल तां स्लिप थींदो आहे त इहो ईज़ा बर्दाश्त कंदो आहे। बाक़ी गुस्से जे वक़्त में थोरो पाण खे नथा बर्दाश्त करे सघो। बर्दाश्त कर, इहो ई वक़्तु हूंदो आहे तुंहिंजो। इन में ई तुंहिंजी इज़त खे दाग़ लॻंदो आहे। यादि रखो इंसानो, इज़त नफ़्स जो जे इंसान ख्याल कयो आहे न त इंशाअल्लाह तबारक अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम उन जी इज़त खे महफ़ूज़ रखंदो। आमीन या रब्बुल जलाल वल इकराम। जज़ाकल्लाह ख़ैर। मास्सलाम।